बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजा कैप्टन मौजूदु आहे फराज़ अब्बासी, जेको पाकिस्तान टीम जो कैप्टन बि आहे, ऐं असां हिन खां थोरो 2-3 व्यूज़ वठंदासीं। फराज़ भाई, मां पंहिंजो तारीफ़ कंदो हलां त मां आहियां फराज़ अब्बासी, कंडियारो खां वापसा रखां थो। ऐं हिते तक़रीबन असांखे 2-2.5 साल थी विया आहिनि अलशबाज़ अकेडमी खे, ऐं अलशबाज़ हार्ट बाल जी जेकी सीनियर टीम आहे उनखे असां टाइम ॾिनो आहे। सो शुरू करण महिल असां बिल्कुलु ज़ीरो जी स्टेज ते हुआसीं, ऐं हाणे अलहमदुलिल्लाह अकेडमी में असांखे कैप्टनसी बि मिले थी। ऐं अॼु ॾिसो त जीअं बैनर ते फ़ोटो लॻियल आहे, त इहो हिकिड़ो वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त मां हिकिड़ी नंढो प्लेयर थी ऐं अकेडमी में अची करे वरी मां पंहिंजी टूर्नामेंट में सीनियर प्लेयरनि खे लीड कंदुसि, कैप्टनसी कंदुसि। ऐं बेसिकली मुंहिंजो जेको रोल आहे, मां ऑलराउंडर आहियां, राइट आर्म फास्ट बॉलर आहियां ऐं बैट्समैन आहियां मिडिल ऑर्डर जो। उन खां अलावा मुंहिंजो जेको पाकिस्तान क्रिकेट जी नेशनल टीम में या चइजे इंटरनेशनल टीम में मुंहिंजो जेको फेवरेट प्लेयर आहे उहो आहे अब्दुल रज़ाक। पोइ इन करे छो त मां पाण खे उन सां मैच